अस्सलाम वालेकुम। इन खां पहिरियों मां हिकिड़ी वीडियो ठाहे चुकी आहियां जेका वॾनि जे बारे में हुई त उन्हनि खे हिन लॉकडाउन में घर वेही पंहिंजो वक़्तु कीअं गुज़ारणु घुरिजे। उन खां सवाइ जेको हिकिड़ो वॾो मसइलो हमेशह रहियो आहे हिननि ॾींहंनि में त ख़ासि तौर ते उहो आहे माइरुनि जो परेशान थियणु। ॿार स्कूल कोन था वञनि, 24 कलाक घर में वेठा आहिनि, त जेके बि मदर्स आहिनि, जेके माइरूं आहिनि, उहे ॾाढियूं परेशान थियूं थियनि। या आमतौर ते बि जॾहिं 2 महीना वेकेशन्स हूंदियूं आहिनि त ॾाढो घर में जेको हूंदो आहे माहौल टेंशन वारो हूंदो आहे, ख़ासि करे पेरेंट्स जे लाइ, ख़ासि करे माइरुनि जे लाइ। सो कुझु मशवरा आहिनि, कुझु टिप्स आहिनि जिन ते मां ज़िंदगी भर अमल कंदी रही आहियां। ऐं हिननि ॾींहंनि में ख़ासि करे जॾहिं त ड्यूरेशन जेको आहे हिन घर वेहण वारे टाइम जो वधी वियो आहे ऐं ख़बर न आहे स्कूल कॾहिं खुलंदा, ॿार कॾहिं वेंदा, त सभिनी खां पहिरीं जेका ॻाल्हि आहे, जेको पहिरियों मुंहिंजो मशवरो आहे माइरुनि खे ख़ासि करे, त हिकिड़ो जुमिलो अक्सर ॻाल्हायो वेंदो आहे घरनि में, अलाए कॾहिं असांजी जान छुटंदी, अलाए कॾहिं स्कूल खुलंदा, असांजे मथे में सूरु पइजी वियो आहे। अहिड़े टाइप जा कई जुमिला हूंदा आहिनि जेके ॻाल्हाया वेंदा आहिनि। त घटि में घटि मां रिक्वेस्ट कयां थी, अर्ज़ु आहे तव्हांखे, त घटि में घटि अहिड़ा जुमिला न ॻाल्हायो। जॾहिं तव्हां ईअं बेज़ारी जो इज़हार कंदा आहियो, या अॼुकल्ह जे ॾींहंनि में जॾहिं माण्हू चवनि था त फाथाऊं अची घर में वेही छा कयूं, असां त बोर था थियूं, टाइम नथो गुज़रे, तव्हां यकीन कयो त इहे जुमिला जॾहिं ॿार ॿुधंदा न त उहे बि इहो ई महसूसु कंदा आहिनि। तंहिंजे करे हिन टाइम खे बोझ न सम्झो, हिन खे तव्हां हिकिड़ो ईअं खणी पंहिंजी भलाई सम्झो जेको तव्हांखे हीउ वक़्तु मिलियो आहे। सभिनी खां हाणे पहिरीं जेका शइ डिस्टर्ब थींदी आहे ॿारनि जे सिलसिले में, उहा हूंदी आहे उन्हनि जी पढ़ाई। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जॾहिं वेकेशन्स हूंदियूं आहिनि त उन्हनि खे होमवर्क बि मिलंदो आहे, उन्हनि कंहिं न कंहिं क्लास में हूंदा आहिनि ॿार, उन्हनि खे को न को टारगेट मिलंदो आहे कमु करण लाइ। पर हिननि ॾींहंनि में त हू कंहिं क्लास में बि न आहिनि, एग्ज़ाम्स थींदा अलाए न थींदा अलाह खे ख़बर, ऐं होमवर्क उन्हनि खे मिलियो न आहे, पोइ छा कजे, पोइ कीअं टाइम गुज़ारिजे। पोइ ईअं त जॾहिं तव्हांजा ॿार हिननि ॾींहंनि खां पोइ स्कूल वेंदा त उहो त सभु कुझु विसारे हिकिड़ो ख़ाली कॉपी ऐं ख़ाली स्लेट थी स्कूल पहुचंदा जंहिं ते कुझु बि लिखियलु न हूंदो। सो बहितर आहे त सभिनी खां पहिरियों उनजी तालीम ते तवजा ॾियो। हाणे जेकॾहिं तव्हां ॿारनि खे चवंदव त वेही पढ़ो त हू चवंदा छा पढ़ूं, असां त कंहिं क्लास में ई न आहियूं, त तव्हांजी ॻाल्हि मुश्किल सां ई ॿुधंदा। तंहिंजे करे बहितर इहो आहे त जेके वॾा ॿार आहिनि उन्हनि खे तव्हां एक्स्ट्रा बुक्स पढ़ण जे लाइ चओ, स्टोरीज़ आहिनि, हिस्ट्री आहे, ॿारनि जूं कहाणियूं या तारीख़ जा किताब या अहिड़ा वाक्यनि जा किताब। ऐं वॾनि ॿारनि खे तव्हां इहो टास्क, इहो टारगेट ॾेई सघो था त बाबा अॼु तव्हां असांखे स्टोरी लिखी ॾेखारियो, कोई बि हुननि खे मौज़ू ॾियो। अगरि हुननि खे पखी था वणनि, हुननि खे जानवर था वणनि, हुननि खे ईअं हिकिड़ियूं जेके फैंटेसी वारियूं कहाणियूं थियूं वणनि, जेको बि हू चाहिनि पंहिंजी मर्ज़ी सां हुननि खां राइटिंग करायो। ऐं अख़बार हुननि खे पढ़ण जी आदत विझो वॾनि ॿारनि खे, जंहिं ॿोलीअ में हू सुठा आहिनि पढ़ण में, इंग्लिश आहे, उर्दू आहे, सिंधी आहे, जंहिं बि ॿोलीअ में हू सुठी तरह पढ़ी सघनि था उन ॿोलीअ में हुननि खे अख़बार पढ़ण जी आदत विझो। ऐं उन्हनि जा जेके बि पसंदि जा टॉपिक्स आहिनि, मिसाल जे तौर ते कंहिं ॿार खे स्पोर्ट्स वधीक थी वणे, कंहिंखे बिज़नेस न्यूज़ थियूं वणनि, के अहिड़े टाइप जा मुख़्तलिफ़ मौज़ू आहिनि, या तव्हां उन्हनि खे गाइड कयो त हीअ शइ पढ़ो, हीअ तव्हांजे कम जी आहे। छो त जेके वॾा ॿार आहिनि न, उन्हनि जी पढ़ाई सिर्फ़ु किताब ते बेस्ड कोन्हे, उहे जॾहिं पंहिंजे आसपास थींदड़ ॻाल्हियूं वाक़िया दुनिया में छा थी रहियो आहे उन्हनि खे ख़बर हुजणु घुरिजे, त जीअं हुननि जो ज़हन खुले, हुननि वटि लफ़्ज़नि जो हिकिड़ो वॾो ज़ख़ीरो हुजे। ऐं जेके नंढा ॿार आहिनि 5-6 सालनि जा या हिन जे आसपास उमिरि जा, उन्हनि जे लाइ तव्हां पाण वर्कशीट्स ठाहियो पढ़ाई जे हिसाब सां। याने प्रिंट आउट करण जो त ज़ाहिर आहे सभिनी वटि सहूलियत न हूंदी, पर तव्हां पाण ॿारनि जे लाइ प्लेन पेपर्स ते वर्कशीट्स ठाहे सघो था। नंढड़नि खे ड्राइंग्स ठाहे ॾियो, पिक्चर्स ठाहे ॾियो त हू उन्हनि जी जेका कलरिंग कनि, या जेके वर्कशीट ठाहियो था उन में जीअं फिल इन द ब्लैंक्स आहिनि, मिक्स एंड मैच आहिनि, या मैच द कॉलम्स हूंदा आहिनि, त तव्हां अधु जुमिलो हिकु पासे लिखियो, अधु जुमिलो ॿिए पासे हेठि मथे करे ॿारनि खे चओ त इन्हनि खे पाण में मैच कनि। अहिड़े टाइप जूं एक्टिविटीज़ जेके घणो करे स्कूलनि में कराई वेंदियूं आहिनि। तव्हां जेकॾहिं ॿारनि जो कोर्स ॾिठो आहे त तव्हांखे चङी तरह ख़बर हूंदी त स्कूल में हू छा छा कंदा रहिया आहिनि, त उन टाइप जूं तव्हां पाण उन्हनि खे वर्कशीट्स ठाहे ॾियो। पढ़ाई जे लाइ ॿारनि जो टाइम ईअं मुक़ररु कयो जो ॿारनि खां पुछो त बाबा तव्हां सुबुह जो पढ़णु पसंदि कंदो या शाम जो या मंझंदि जो, छो त हिन महिल हू बिल्कुलु आज़ादु आहिनि, हुननि जो को टाइम टेबल न आहे, कुझु न आहे, हू पंहिंजी मनमानी करे बि सघनि था। तंहिंजे करे बहितर आहे त तव्हां हुननि जे लाइ जेको पढ़ाई जो टाइम रखो उहो हुननि जी चॉइस हुजणु खपे। उन्हनि खां पुछो, पढ़णो ज़रूरु आहे, 1 कलाक 1.5 कलाक 2 कलाक रोज़ पढ़ाई करणी आहे, ठीकु आहे न, त तव्हां हुननि खे इहो कमु ज़रूरु ॾियो। ऐं उन खां अलावा पढ़ाई खां अलावा ॿारनि जे लाइ का अहिड़ी फिज़िकल एक्टिविटी ज़रूरी आहे
ऐं ख़ासि करे नंढा ॿार जीअं 3-4 सालनि खां वठी 10-11 सालनि ताईं जा ॿार बेचैन हूंदा आहिनि, हर वक़्तु आराम सां वेही कोन सघंदा आहिनि, इलाही एनर्जेटिक हूंदा आहिनि, इलाही हुननि में तवानाई भरियल हूंदी आहे। पोइ तव्हां ॾिसो पलंगनि ते जंप पिया ॾींदा, हेठि मथे लहंदा चढ़ंदा टुपंदा, उहा जेसिताईं पंहिंजी एनर्जी ख़र्च न कंदा त हू सुकून सां न वेहंदा। त बहितर आहे तव्हां माइरूं उन्हनि जे लाइ, या पीउ आहे घर में, जेको वॾो भाउ भेण आहे, चाचो मामो आहे, तव्हां उन्हनि जे लाइ घटि में घटि अहिड़ियूं शाम जो रेसिस रखो, जीअं हलो भई अॼु असां फ्रॉग रेस था रखूं, ॿार हेठि पट ते वेही ॾेॾर वांगुरु जंप खाईंदा वञनि, या अॼु असां डांस कॉम्पिटिशन था रखूं, हलो हो जमालो हलायोसीं, जेको सभिनी खां बेस्ट डांस करे, तव्हां पाण बि गॾिजी उन्हनि सां करे सघो था, इहो को ऐब न आहे, को ख़राबु कमु न आहे। यानी कंहिं न कंहिं तरह अहिड़ी एक्टिविटीज़ में हुननि जी जेका एनर्जी थोरी ख़र्च थियणु घुरिजे, त उहे रिलैक्स थी वेंदा आहिनि ॿार। उनखां सवाइ ॿार जेके वॾड़ा आहिनि थोरा, उन्हनि खे तव्हां किचन में पाण सां गॾु कम ते बीहारे सघो था, भई सब्ज़ी कटराइनि तव्हांखे, ठीकु आहे न, ऐं का नंढियूं नंढियूं किचन जूं सफ़ाइयूं कराइनि, जीअं तव्हां खाधो पची वियो आहे टेबल ते रखाइनि, खाधो खाई विया आहिनि टेबल तां थांव खणाइनि, इन में छोकिरे छोकिरीअ जो को फ़र्क़ु न हुजणु घुरिजे, सभु असां इंसान अशरफुल मखलूक़ात आहियूं, त असां सभिनी में इहे लाइफ स्किल्स हुजणु खपनि। कुझु थोरा वॾड़ा ॿार आहिनि, उन्हनि खे तव्हां कुकिंग सेखारियो, चांहि ठाहिणु सेखारियो, बेदो पचाइणा, पटाटा तरणा, चिप्स ठाहिणा, थोरी थोरी उन्हनि सां तव्हां बि हेल्प कयो, उन्हनि खे तव्हां गाइड कयो, त हू कुझु न कुझु सिखनि, इहो ॾाढो ज़रूरी आहे। इहो न आहे त असां वांदा हूं त हाणे बि मानियूं पचाईंदासीं, न, असां वांदा न बि हुजूं तॾहिं बि असांखे इहे शयूं सिखणियूं आहिनि, इहे ज़िंदगी गुज़ारण जा तरीक़ा आहिनि, ढंग आहिनि। ऐं जेके सफ़ा नंढा ॿार आहिनि, जिन खे तव्हां किचन जो कमु या अहिड़ो घर जो का कमु नथियूं ॾेई सघो, उन्हनि खे इन ॻाल्हि ते हिरायो त जीअं पंहिंजा रांदि खेॾी वठनि, त पंहिंजा रांदीका वापसि कंहिं बॉक्स में या बास्केट जेको बि तव्हां हुननि जे लाइ ठाहियो आहे उन में रखनि, उन्हनि खां डस्टिंग करायो, 4-5 सालनि जो ॿारु आराम सां तव्हांखे डस्टिंग करे ॾींदो, ठीकु आहे। उन्हनि खां ईअं घर जूं शयूं सिधियूं करायो, उन्हनि खे आदत विझो, हिरायो त जेका शइ जितां खणनि उहा उते वापसि रखनि, इस्तेमालु करण खां पोइ शयुनि जूं जायूं तव्हां पाण बि मुक़ररु कयो। ऐं हिकु शइ जो ज़रूरु ख़्यालु रखो त ॿार खे डिसिप्लिन करण जे लाइ, ॿार खे थोरो सुधारण जे लाइ पहिरियों तव्हांखे पाण खे सुधारणो पवंदो, पहिरियों तव्हां पाण खे डिसिप्लिन कयो। तव्हां जेकॾहिं हर शइ जी पाबंदी कयो था, ख़्यालु रखो था, त ॿार तव्हांखे फॉलो कंदा, पर जेकॾहिं माउ पीउ सफ़ा पाण लापरवाह आहिनि, हितां जी शइ हुते पई आहे, त ॿार तव्हांजो चयो कॾहिं बि कोन मञींदा। उनखां अलावा उन्हनि जी दीनी तालीम जो, जहिड़ो बि तव्हांजो मज़हब आहे, जेके बि तव्हांजी इबादतूं आहिनि, ख़ासि तौर ते मां मुस्लमाननि जे लाइ चवां थी, बाक़ी ॿियनि जे मज़हब जी मूंखे घणी ॼाण न आहे, इन लाइ मां उन ते घणो न ॻाल्हाईंदमि, उहे वॾा पाण सम्झी सघनि था त हुननि जे ॿारनि खे कहिड़ी इबादत सेखारणु घुरिजे, छा पढ़ाइणु घुरिजे। ऐं ख़ासि तौर ते असांजा मुस्लमान ॿार, उन्हनि खे मुख़्तलिफ़ दुआऊं यादि करायो, कलमा पढ़ायो, उन्हनि खे क़ुर शरीफ़ पढ़ायो, घर में वॾा आहिनि 7 सालनि जा आहिनि, 7 खां वॾा आहिनि, उन्हनि खे निमाज़ जी पाबंदी करायो। हे तव्हांजा सुनहरी ॾींहं आहिनि, ॿार जी ट्रेनिंग करण लाइ, उनजी तरबियत करण जे लाइ हिकिड़ा बहितरीनु ॾींहं आहिनि, इन टाइम जो सजायो इस्तेमालु कयो। ऐं सिर्फ़ु इहो न आहे त ॿारु वञी महांगे कंहिं हंधि ट्यूशन पढ़े, कंहिं वॾे महांगे स्कूल में पढ़े थो, बसि असांजी ज़िमेदारी ख़तमु आहे, न आहे ख़तमु। उन्हनि खे आदत विझो, मिसाल जे तौर ते ॿार जॾहिं ब्रेड या चांहि या अहिड़ी का शइ खाईंदा आहिनि, अंडो ऐं डबल रोटी खाईंदा आहिनि या पापा खाईंदा आहिनि, तव्हां ॾिसां उन जा भोरा सॼा टेबल ते किरिया पिया हूंदा आहिनि, ॿारु जॾहिं खाई वञे उनखे पाबंद कयो, इहे सॼा भोरा पंहिंजी प्लेट में खणी ऐं सिंक में रखी, ईअं उन्हनि खे आदत विझो। या जेकॾहिं खाधो खाऊं था, प्लेट में हॾियूं बची पयूं या कंहिं फ्रूट जूं खलूं बची पयूं, त ॿारनि खे आदत विझो त उहो कचिरो डस्टबिन में उछलाइनि, ख़ाली थां करे सिंक में रखनि ऐं उन में थोरो पाणी विझी छॾनि। अॼुकल्ह त कंहिंजे बि घर में हाउस हेल्पर्स अचनि कोन थियूं, कम वारियूं मायूं, कम बि पाण खे करणा आहिनि, त ॿारनि खे हिरायो। अगरि थोरा वॾा ॿार आहिनि, शाम जो चांहि जा थांव थियनि था, त उन्हनि खां उहे धुआरियो, जेकॾहिं देॻड़ी तव्हां धो त कप्स पंहिंजे ॿारनि खां धुआरियो, पुटु हुजे या धीउ हुजे, इहो यादि रखो। उन्हनि खे कपिड़नि धुआइण जी आदत विझो, या तव्हां धो थियूं त तव्हां उन्हनि खे अलॻि करे ॾियो, उन्हनि जो कपिड़नि जो ढेर, त हू पाण पंहिंजा कपिड़ा वेड़े रखनि। ऐं घर जा कपिड़ा इस्त्री करायो ॿारनि खां। मां यूनिफॉर्म कॾहिं बि पंहिंजे ॿारनि खां इस्त्री न कराईंदी हुअमि, छो त यूनिफॉर्म 2 ई हूंदा आहिनि हिकिड़े हिकिड़े ॿार खे, अगरि साड़े विझनि त मुसीबत थी वेंदी आहे। सो मां उन्हनि खे आदत विधी त स्टार्टिंग ईअं कराई त हुननि खां घर जा कपिड़ा इस्त्री कराईंदी हुअमि, पोइ कॾहिं को सड़ी वड़ी बि पियो त को मसइलो न आहे, आख़िर सेखारिणो आहे न, भला असां बि सिखियासीं त नंढे हूंदे घणा ई ज़्यान करे पोइ सिखियासीं, त जेकॾहिं असांजे ॿारनि खां थोरो घणो ज़्यान थी वियो, को मसइलो न आहे, इहो हिसो आहे ज़िंदगीअ जो। चवंदा आहिनि माउ जे पेटां कोई बि न सिखी ईंदो आहे, ठीकु आहे न। ऐं जेकॾहिं तव्हांजे घर में प्लांट्स आहिनि, बाग़ आहे तव्हां वटि, न आहे का गैलरी आहे, कुझु कूंडियूं रखियूं आहिनि उन में, तव्हां ॿारनि खे ज़िमेदारी ॾियो त रोज़ु हू पाणी ॾियनि उन्हनि खे। तव्हां ॿारनि खे इहा ज़िमेदारी ॾियो त जेके बोतलूं पाणी जूं ख़ाली थियनि उहे भरे करे फ्रिज में वापसि रखनि,
सब्जियूं कटाइण में तव्हांजी हेल्प कनि, घर जी सफ़ाई सुथराई में। छोकिरा आहिनि वॾा थोरा, त छोकिरनि जो कदु थोरो डिघो हूंदो आहे, मां इन लाइ इहा ॻाल्हि थी कयां, त आराम सां तव्हांजा ॼारा घर जा लाहे सघनि था, पखा साफ़ करे सघनि था। त ईअं गॾिजी सॼी घर हलंदो आहे। घर सिर्फ़ु माईअ जी ज़िमेदारी न आहे। असांजे मुआशरे में अलाए छो त मायुनि जे सिर ते ई सॼो ॿार विधल आहे, घर आहे त माई हलाईंदी। ईअं कोन हूंदो आहे, घर गॾिजी हलंदा आहिनि, नंढा वॾा मर्द औरतूं सभु घर जा भाती आहिनि, सभिनीनि जो कंट्रीब्यूशन ज़रूरी आहे। सो इहो तॾहिं कमु थींदो जॾहिं पेरेंट्स समझदार हूंदा, वालदेन समझदार हूंदा ऐं ॿारनि खे ज़िमेदारियूं ॾींदा नंढे हूंदे खां ई। यकीन कयो, मुंहिंजा ॿार जॾहिं 1.5-2 सालनि जा बि हूंदा न, ढेर सारा हुननि जा रांदीका जीअं हूंदा आहिनि, असां पंहिंजा अरमान ॿारनि पूरा कंदा आहियूं हमेशह, त हुननि खे इलाही सारा रांदीका हूंदा, त जॾहिं खेॾी वठंदा त मां हुननि खां रांदीका खणाईंदी, हुननि ख़बर न हूंदी छा करिणो आहे। मां हिकिड़ो रांदीको पंहिंजे हथ में खणंदी हुअसि, हिकिड़ो ॿार जे हथ में ॾियारींदी हुअसि, पुछंदी हुअमि अचो अचो जल्दी कयो त असां पंहिंजा टॉइस रखूं। ॿार वञी पोइ आदत पइजी वई हुननि खे, मां पोइ चवां न चवां तॾहिं बि रखंदा हुया। या घर साफ़ु रखिणो आहे त ॿारनि खे आदत विझो, उन्हनि खे रियलाइज़ करायो त असांजो घर सभिनी खां सुठो आहे, हिते असां रहंदा आहियूं, हिते असां सिहतमंद ज़िंदगी गुज़ारणु चाहियूं था। जेकॾहिं गंद हूंदो, कचिरो हूंदो, शयूं फैलियल हूंदियूं, असांजो घर गंदो लॻंदो, असांजे घर में जर्म्स पैदा थींदा, असांजी हेल्थ ख़राबु थींदी, सिहत जा मसइला थींदा। इहे ॻाल्हियूं, इहे अहसास नंढड़े हूंदे खां ॾियारण जा आहिनि। पर हाणे जेकॾहिं ॿार वॾा थी विया आहिनि, चवंदा आहिनि पके घड़े कना कोन पवंदा आहिनि, पवंदा त कोन्हनि पर कोशिशि करे सघिबी आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में जॾहिं कोशिशि कजे थी न नेक नियतीअ सां, दिलि सां, मुहबत सां, त उहा लाज़मी कामयाबु थिए थी, उनजो नतीजो ॾाढो सुठो निकिरे। इहे मुंहिंजा पंहिंजा तजुर्बा आहिनि। ऐं ॿारनि खे आर्ट्स ऐं क्राफ्ट में बिज़ी रखो, गिफ्ट्स ठारायो उन्हनि खां, बैग पेपर बैग्स आहिनि, कार्ड्स आहिनि, अहिड़ियूं शयूं आहिनि। ऐं जीअं प्लास्टिक जूं असां वटि ख़ाली बोतलूं, रद्दी बोतलूं इलाही हूंदियूं आहिनि, पाणी जूं, कोल्ड ड्रिंक्स जूं, ऑयल जूं, घणो कुझु कचिरो ख़ाली थो थिए। दॿा हूंदा आहिनि असां वटि जंहिंमें सोदो ईंदो आहे पाठे जा, जूतनि जा दॿा हूंदा आहिनि असां वटि, उहे बचंदा आहिनि। उन्हनि खे डेकोरेट करायो ॿारनि सां गॾिजी वेही, ऐं माउ या पीउ उन्हनि सां गॾु ज़रूरु वेहे, उन्हनि खे सेखारियो। ऐं तव्हांखे इंटरनेट तां अहिड़ियूं इलाही वीडियोज़ मिलंदियूं, मुंहिंजे पंहिंजे चैनल ते बेशुमार अहिड़ियूं वीडियोज़ आहिनि, पथर पेंट करण जूं आहिनि, कार्ड मेकिंग जूं आहिनि, प्लास्टिक बॉटल क्राफ्ट आहिनि, रिसाइक्लिंग आहिनि। मां उन्हनि सभिनि जा लिंक हिन वीडियो जे हेठां ॾियां थी, तव्हां ॾिसो त ईज़िली तव्हां कहिड़ो कमु ॿारनि सां गॾिजी करे सघो था, या तव्हांजा ॿार कहिड़ी उमिरि जा आहिनि ज़ाहिर आहे, उन्हनि खे उन हिसाब सां तव्हां कमु ॾियो। बटण टाकियणु, फाटल कपिड़े खे टोपो ॾियणु, धीउ हुजे या पुटु हुजे, ॿिन्ही खे सेखारिणो आहे। बूट पॉलिश करणु, ॿिन्ही खे सेखारिणो आहे। थोरी घणी कुकिंग, मां बिल्कुलु इन शइ जे हक़ में न आहियां त धीअ खे त वेही मानी पचाए, पुटु आहे त सॼो ॾींहुं सुम्ही पियो हुजे, न बाबा, इंसान आहिनि, अशरफुल मखलूक़ात। नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़िंदगी असांजे लाइ मिसाल आहे, उहे पंहिंजे फाटल कपिड़नि खे पाण टोपा ॾींदा, छो उन्हनि जे घर में औरतूं न हुयूं छा, धीअरूं हुयूं, बीबियूं सॻोरियूं घर वारियूं हुयूं, ॿानियूं हुयूं, पोइ पाण छो ॾींदा असांजे लाइ, असांखे करे ॾेखारनि, असांखे प्रैक्टिकल करे ॾेखारनि। सो इहे कुझु ॻाल्हियूं आहिनि ॿारनि खे मसरूफ़ रखण जे लाइ। घर जे कम में मसरूफ़ रखो, उन्हनि जी पढ़ाईअ ते थोरो घणो ध्यानु ज़रूरु ॾियो। ईअं न थिए त हू बिल्कुलु पंहिंजे रीडिंग राइटिंग खां कटिजी वञनि, क्रिएटिव राइटिंग करायो उन्हनि खां। ऐं फिज़िकल जेके एक्टिविटीज़ आहिनि उन्हनि में उन्हनि खे बिज़ी रखो। जीअं मूं कुझु तव्हांखे रेसिस ऐं गेम्स जा मिसाल ॾिना, रसी टपी सघिजे थी पाण बि ॿारनि सां गॾु, नंढियूं नंढियूं एक्सरसाइज़िस, नंढा नंढा अहिड़ा मुक़ाबला हुननि खां कराए सघिजनि था। ऐं ॿियो ॿी ॻाल्हि त ॿारनि खे जेकॾहिं तव्हां कमु ॾियो था न कोई बि, त अॼु अगरि तव्हां हीअं कयो, मिसाल पंहिंजो कमिरो साफ़ु कनि, त तव्हां उन्हनि जे लाइ कोई रिवार्ड, कोई इनाम रखो। इनाम कोई पैसा न हूंदा आहिनि, भई अॼु स्टार ठाहियोसीं, उन ते असां ॿार जो नालो लिखियो, स्टार ऑफ द डे, अॼु जे ॾींहं जो सितारो, सही आहे। इहे नंढड़नि ॿारनि लाइ, वॾा असांजे इन चकर में कोन ईंदा आहिनि। उन्हनि खे तव्हां पंहिंजे हिसाब सां डील कयो। तव्हां पंहिंजे बचनि खे पाण सुञाणियो था, केरु तेज़ तबियत जो आहे, केरु आराम सां थो सम्झे, केरु दड़के सां थो सम्झे, उहो तव्हां बहितर ॼाणो था। पर नेगेटिव जुमिला न ॻाल्हायो उन्हनि जे साम्हूं, बेज़ारी जो इज़हार न कयो। उहो सम्झंदा असां छा एॾो बोझ आहियूं जो असां घर में ठाहियूं त असां सॼो ॾींहुं माउ पीउ जा पिटूं पारा था ॿुधूं या अहिड़ा नेगेटिव जुमिला ॿुधंदा रहूं। सो प्लीज़ ईअं न कयो, महिरबानी कयो। बचा आहिनि, औलाद आहे, जान खां वधीक प्यारा आहिनि। ऐं उन्हनि खे रुॻो मानी न आहे खाराइणी, उन्हनि खे रुॻो स्कूल में दाख़िल न आहे कराइणो, सुठो हिकिड़ो प्रैक्टिकल इंसान बि ठाहिणो आहे। हे ॾींहं सुनहरी ॾींहं अथव, इन्हनि ॾींहंनि जो फ़ाइदो वठो। रोज़ानी ज़िंदगीअ में असांखे एॾो टाइम न हूंदो आहे। थी सघे थो तव्हां मुंहिंजे हिन लेक्चर मां बोर बि थी विया हुजो, पर कुझु सलाहूं हुयूं, कुझु मशवरा। हाणे मां तव्हांखे लेक्चर ॾियण वारी केरु आहियां, पर कुझु माण्हुनि मूंखे इहो चयो त जेकर अहिड़ी बि का तव्हां वीडियो ठाहियो, त मां इहे जेके बि तव्हां सां आइडियाज़ शेयर कया आहिनि, इहे मां पाण पंहिंजे ॿारनि ते अप्लाई कंदी रही आहियां।
वेकेशन्स में। पर हींअर जेको ही ड्यूरेशन इलाही सारो आहे, ख़बर न आहे केसि ताईं हले। अलाह से रहम करे असां सभिनीनि ते, अलाह असांखे माफ़ु करे। अलाह करे त वापसि सुठा ॾींहं सिहतमंद ॾींहं मोटी अचनि ऐं असां इन मां सबक़ु सिखूं जेको असां वक़्तु ई घर में वेठा आहियूं, वक़्तु विञाइणो कोन्हे। ठीकु आहे, सो अलाह से तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद हुजो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। इनशाअल्लाह वरी कंहिं ॿी कम जी वीडियो सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाहे।